नाज़रीन, मौसम की सूरत हाल का वाक़ आगाह कंदासीं। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात बाद थधि में इज़ाफ़ो थी वियो आहे। अवांखे ॿुधायूं त कंदकोट, कंबर, दादू, भानसैदाबाद, सेवण, जोही, नौशेरो फेरोज़, मोरो, कंडियारो, पडीदन ऐं मोहब्बत देरो में बरसात जो वसकारो थियो आहे। शाहपुर जहानिया, मोहब्बत देरो, दड़ो, कुबो सईद खान, वारिस ॾिनो बाशी, मशाइख़ ऐं ॿियनि इलाइक़नि में पिणु बरसात पई आहे। मौसमियात खाते तरफ़ां कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि इलाइक़नि में बि अॼु किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात जी अॻकथी कई वई आहे। हिकु भेरो ॿीहर अवांखे मौसम जी सूरत हाल खां आगाह कंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात बैदि थधि में इज़ाफ़ो थी वियो आहे। कंदकोट, कंबर, दादू, भानसैदाबाद, सेवण, जोही, नौशेरो फेरोज़, मोरो, कंडियारो, पडीदन ऐं मोहब्बत देरो में बरसात जो वसकारो थियो आहे। शाहपुर जहानिया, मोहब्बत देरो, दौड़, कबो सईद खान, वारिस नोमाची, मशाइख़ ऐं ॿियनि इलाइक़नि में पिणु बरसात थी आहे। मौसमियात खाते तरफ़ां कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि इलाइक़नि में बि अॼु किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात जी अॻकथी कई वई आहे।